अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार बाबाला मौजू नड़ बैठ किसो दास्तान शऊर हाशिया जो सलाह कई बल्ला जी जेको मेहरबान सतारो आहे निहाट बाजारो आहे निगहबान आहे गफ़ारो आहे सलामती ॾींदड़ो आहे इज़त वारो आहे शकूर आहे अमन ॾींदड़ो आहे अता कंदड़ो आहे मुसवर आहे ॼाणहारो आहे घणो बख़्शींदड़ो आहे सबूर आहे ॿुधंदड़ो आहे वधाईंदड़ो आहे बसीरो आहे हिफ़ाज़त कंदड़ो आहे लुत्फ़ ॾींदड़ो आहे ख़बीरो आहे बरकत कंदड़ो आहे भलाई कंदड़ो आहे कबीरो आहे सघ ॾींदड़ो आहे क़दुरु कंदड़ो आहे मदद कंदड़ो आहे नूर आहे नामुमकिन कम मिठो जा कर कंदो हिकमत वारो आहे नरमी कंदो आहे गफ़ूर आहे मिठास विलायत जो रहण वारो बासख़ुन शऊर सचो ईमानदार पुरख़ुलूस मोहबत इख़लाक़ जो पुतलो शऊर बेमिसाल उन जी सोच कुल ऐं दानाईअ जो ख़ज़ानो शऊर गौर करण वारो होशियार अमलनि खे सुधारण ऐं नेकी करण वारो शऊर ख़ुशि तबियत नरम निहाट सखी सखावत करण वारो शऊर नेक सालियो साबिर हलीम परहेज़गार शऊर वादे वफ़ाई निवड़त टाट गुज़ार शऊर निवड़त फ़िकुर शुकुर गुज़ार सादिक़ो मुत्तक़ी शऊर गुफ्तगू गुफ्तार शफ़क़त कंदड़ हिम्मतदार शऊर मिठो ख़ुशि सलूक तदब्बुर आलिम फ़ाज़िल बाकिरदार शऊर मिठो ख़ुशि सलूक तदब्बुर आलिम फ़ाज़िल बाकिरदार शऊर शऊर ते घणो आज़ा मिन फ़ज़ल रब्बी हुयो शऊर जो बोल कोल हुयो ख़ुदा जे नेमतुनि खे बेजान ख़राब तरह कम में न आणियो शऊर पंहिंजे ख़र्चे ते ख़ुशि हुयो शऊर समाजी वेलफेयर भलाई शोषण जा कम कंदो हुयो शऊर माण्हुनि जा कम करण सां हर दिल अज़ीज़ शख़्सियत हुयो शऊर कचहरीअ जो कोॾियो हुयो शऊर जो बंगलो हर वक़्तु माण्हुनि सां भरियो पियो हुयो शऊर तमामु घणो महिमान नवाज़ पिणु हुयो शऊर जे बंगले ते हिकु शख़्स ताक़ीद हुयो ताक़ीद जहिड़ो जाॻंदो अहिड़ो नमूनो हुयो ताक़ीद जीअरो जाॻंदो अहिड़ो नमूनो हुयो ताक़ीद हमेशा पाण में ज़ाल मुड़ुस हुया हिकिड़ी धीउ सादगी हिकिड़ो पुटु रोबो औलाद पुट हुआ औलाद धीउ पुट हुया तमामु घणा सतायल हुआ तमामु घणा मायूस हुया आम सो घर सरफराज़ कॉलोनीअ में रहण वारा हुया सरफराज़ कॉलोनी घाटो जंग हुयो जानवर रहंदा हुया पुराणो क़ब्रिस्तान हुयो ॾींहं जो टा माण्हू लॻंदे डिॼंदा हुया डपु घणो हो ख़ौफ़ ख़ौफ़नाक आवाज़ ॿुधण में ईंदा हुया 5-7 ॼणा हिमत करे जे वेंदा वाडो ते कुझु कोन ॾिसंदा हुया ऐं कुझु वक़्त खां पोइ माण्हुनि ते जंग वॾे सिधा पट करे छॾिया मापूं करे रोड रस्ता ठाहे उते आलीशान घर ॾेई छॾिया मापूं करे रोड रस्ता ठाहे उते आलीशान घर ॾेई छॾिया मायूसियूं ई नामहरूमियूं आहिनि नाकामियूं ई नाउमेदगियूं आहिनि अञा ताईं उहे दुआऊं कोन घामियूं आहिनि आस पास ॿुधिजे थो ॾिसिजे थो त अहिड़ा ख़ुशि आहिनि ख़ुशियुनि में फ़ख़ुरु पिया कनि नचनि टिपनि पिया ॻाइनि असांजूं ज़रूरतूं हसरतूं अञा ताईं कोन पुॼियूं आहिनि नेक नियतीअ सां नेक ख़वाहिशूं कोन पुॼियूं आहिनि ॿुधी करे छॾीनि त न आहिनि सखणा दिलासा ॾेई अहिड़ा अहसास महरूमी थी पिया आहिनि दुनिया में अहिड़ा बि के जो अहसास बरतरी थिए ख़ुशहाल आहिनि दुनिया में अहिड़ा बि के जो अहसास बरतरी जे ख़ुशहाल आहिनि ॿार बचा परेशानियूं थी पियूं आहिनि
उभरियो पिया लहनि लहियो पिया उभरनि कीअं कई सिज ऐं चंड आहिनि रोशनियूं किथे सहायूं किथे ऊंडायूं आहिनि अंदेशा ऐं ख़दशा पर पुर ख़तर डप ख़ौफ़ घणा आहिनि ख़ुशियूं ॼण लभनि ई कोन थियूं ईअं ई आहिनि घणियूं ॻणतियूं ॼण बेवस बेवस आहिनि वरी बि आस उमेद ई कंडो सभु भलायूं ई भलायूं आहिनि मिलंदियूं ख़ुशियूं घणियूं अहिड़ा के सबब थियनि आहिनि नामुमकिन खे मुमकिन कंडो अहिड़ा के ज़रिया ॿिया आहिनि आसूं उमेद पुॼंदियूं अहिड़ा बि के ॾींहं थींदा आहिनि थींदासीं आसूदा ख़ुशहाल अहिड़ा सबरा जो सरंदिया वारा जो आहिनि थींदासीं आसूदा ख़ुशहाल अहिड़ा सबरा जो सरंदिया वारा बि जो आहिनि एही कम थींदा ॿुधंदो ॾिसंदो आहे अहिड़ो गैरो त चवंदो ईअं आहे वाक़ई हे कम थिया ईअं आहे छो थियूं आहिनि हिननि में सराहायूं ईअं आहे चवंदा आहिनि जेके ख़बर आहे सभु मालूम आहे सभु ख़बर आहे उनखे छा चइजे ईअं आहे कंडो करीम करम मुश्किल आसान कंडो ईअं आहे आसूदो सभु सवलायूं कंडो ईअं आहे अवल आख़िर ज़ाहिर बातिन रहीम रहम कंडो ईअं आहे वास्ते पंजनि तननि जे ताक़ीद ते कंडो महिरबानियूं ईअं आहे वास्ते पंजनि तननि जे ताक़ीद ते कंडो महिरबानियूं ईअं आहे हिजर जी राति आहे दिलि जो ई वारो कोन्हे फुरकत जी राति आहे दिलि जो ई वारो कोन्हे अणॼातल ख़ौफ़ आहे दिलि जो ई वारो कोन्हे डपु ख़ौफ़ घणो आहे आसरो में ॾियण वारो कोन्हे अकेलाई में रातियूं गुज़रनि पियूं दिलि जो ई वारो कोन्हे कड़का पवनि था कन धड़का घणा दिलि जो ई वारो कोन्हे कड़का पवनि था कन धड़का घणा दिलि जो ई वारो कोन्हे कन धड़का सुजनि पिया घणा दिलि जो ई वारो कोन्हे को दारूं दर्द जो टे दिलि जो ई वारो कोन्हे दिलि में पियो वठां अहिड़ो हाल ओरियो दिलि जो ई वारो कोन्हे अहिड़ो हाल थी पियो आहे ताक़ीद जी केरु ॿुधण वारो कोन्हे दिलि जो ई वारो कोन्हे अहिड़ो हाल थी पियो आहे ताक़ीद जे केरु ॿुधण वारो कोन्हे दिलि जो ई वारो कोन्हे तरस करण वारो केरु आहे किल ख़ुशीअ सां घारण वारो केरु आहे ग़रीब ते रहम करण वारो केरु आहे नाउमेदगीअ जे ख़्याल खां बचाइण वारो केरु आहे ताज़ो तवानू हरदम उथिजे हुजे केरु आहे सदा लॻी पई आहे हरदम अहिड़ो केरु आहे सदा ॿारनि जी ईअं अहिड़ो केरु आहे तुंहिंजियूं अखियूं बि न हा लॻे ॾिसनि पियूं केरु आहे मुंहिंजियूं अखियूं बि न हा लॻे ॾिसनि पियूं केरु आहे चोॾिस निहारीनि पियूं उमेद ॾियण वारो केरु आहे चोॾिस निहारीनि पियूं उमेद ॾियण वारो केरु आहे खिली नेण पवनि ईअं थिए केरु आहे दिलि मन ठरी पवे ईअं थिए केरु आहे थियनि ख़ुशियूं हाल में ईअं थिए केरु आहे मुस्तक़बिल में ख़ुशियूं थियनि ईअं थिए केरु आहे दुनिया खे चइजे दुनिया में रहण वारनि खे चइजे केरु आहे कंहिंखे चइजे रोको केरु आहे दिलि मन जा नेक मतिलब मक़सदु हासिलु थियनि केरु आहे ख़ुशि थियणु ख़ुशहाल जो सिर्फ़ु किताबनि में लिखियलु आहे दुनिया में रहण वारो छा ईअं पियो गुज़रंदो आहे दुनिया बि सुरंदी वाक़ई ईअं आहे दुनिया उमेद ते क़ाइमु आहे दुनिया बि सुरंदी वाक़ई ईअं आहे दुनिया बि उमेद ते क़ाइमु आहे ताक़ीद तमामु घणो सादो माण्हू हुयो ताक़ीद तमामु घणो सतायल हुयो ॾुखायल हुयो ताक़ीद कंहिं ॻाल्हि ते एतबार कंदो हुयो ताक़ीद खे जंहिं माण्हुनि अहसासु ॾियारो ईअं कयो हुयो ताक़ीद खे जॾहिं माण्हुनि अहसासु ॾियारो ईअं कयो हुयो ताक़ीद सां बावाजू थियण जो ईअं कयो बेवाजिबियूं थियण जो ईअं कयो हुयो ताक़ीद सां बेवाजिबियूं थियण जो ईअं कयो हुयो ताक़ीद कॾहिं बि अहिड़ी मुसलसिल हालात ते गौर कयो हुयो ताक़ीद तॾहिं खां अहसासे महरूमी जो शिकार थी वियो हुयो ताक़ीद पोइ नाउमेदगीअ जूं ॻाल्हियूं करणु लॻो हुयो ताक़ीद सुठी हालत ख़ुशहाल थियण लाइ पियो सोचींदो हुयो त कॾहिं थींदा ख़ुशहाल थियण जा हालात आसूदा ख़ुशगवार अहिड़ी तरह पियो सोचींदो हुयो
त कॾहिं थींदा ख़ुशख़ुशाल थियण जा हालात आसूदा ख़ुशगवार अहिड़ी तरह पियो सोचींदो हुयो। तूं हर हाल में बाज़ारा कर बाज, तूं कर हर हाल में बाज़ारा बाज, हाल बेहाल बि तुंहिंजे चारा कर बाज़ारा बाज, जोरी लॻी पई आहे कर बाज़ारा बाज, पंहिंजे फिज़मान में रख कर बाज़ारा बाज, ॾुख ॾोलावा लाइ कर बाज़ारा बाज, सतर कर सतार संहिंजो सुकार कर बाज़ारा बाज, बुराईअ में बाल कई कर बाज़ारा बाज, ख़ुशहाल कर बाज़ारा बाज, तंदुरुस्ती दूर कर कुशादगी कर बाज़ारा बाज, दिल घुरिया मतलब पुॼाया मुन संदा मक़सद कर बाज़ारा बाज, दिल घुरिया मतलब पुॼाए मन संदा मक़सद कर बाज़ारा बाज। शऊर सरफराज़ कॉलोनीअ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, शऊर भवाइटियूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, शऊर ख़ौफ़नाक ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, सरफराज़ कॉलोनीअ जूं अजीब ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, सरफराज़ कॉलोनीअ जूं पुरस्रार ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, शऊर शेर सियाला तयारियूं कयूं हुयूं, शऊर पाण सां गॾु धूम खे खयो तयारियूं कयूं हुयूं, लैंड क्रूज़ गाॾीअ में सुवार थी हला तयारियूं कयूं हुयूं, घुमंदे घुमंदे जे सरफराज़ कॉलोनीअ निकिता ईअं हुयूं, झूपड़ियूं कुझु ओॾां वञण जो इरादो कयूं, झूपड़ियूं कुझु ओॾां वञण जो इरादो कयूं, झूपड़ियुनि तरफ़ हिकु करड़ा वटि माण्हू ॾिठाई, सलाम दुआ करे उन खां अहवाल पुछियाई, उन माण्हूअ चयो कहिड़ा दिलि जा दर्द सुणाई, ताक़ीद नालो वठ में ॿियो छा ॿुधाई, शऊर चयो मुंहिंजो नालो शऊर आहे तूं ख़ुशि आहीं, शऊर मुंहिंजो नालो आहे तूं ख़ुशि वेठो आहीं कुझु ॿुधाई, ख़ुशियुनि जो जहिड़ो नालो ई कोन्हे छा पियो ॿियो सुणाई, चवण बिना बि हले कोन थी कुझु छा ॿियो सुणाई, शऊर चयो ॿारु रुअंदो आहे त माउ खीरु पीआरींदी आहे अहवाल ॿुधाई, छा गुज़री वियो छा गुज़रे पियो कीअं ॿुधाई, छा गुज़री वियो छा गुज़रे पियो कीअं ॿुधाई, शऊर चयो हाल अहवाल ओरण सां अहसासु अचे थो, कुझु ॾुख घटि थियनि था हिकु ॿियनि जो अहसासु थिए थो, वंडिजण जा ॾुख कुझु आस उमेद थिए थी ईअं थिए थो, त थींदा सुख आहिनि जे अञा ताईं ईअं थिए थो, आस उमेद ज़िंदह रहण जी थिए थी ईअं थिए थो, अञा लहे उभिरे पियो बयास थिए थो ईअं बि थिए थो, ॾुख विसरियो वञे नाइंदे जो नूं थिए थो ईअं थिए थो, उनजे सोचण सां हिमत थिए थी ईअं थिए थो, थियो पंहिंजे जवान मर्द ॾुख पुठियां वराए ईअं थिए थो, हिमते बंदो मददे ख़ुदा कबी ईअं थिए थो, हिमते बंदो मददे ख़ुदा हिमत कबी ईअं थिए थो, सुखनि लाइ ख़ुशहाल थियण लाइ कुवत ईअं थिए थो, हिमते बंदो मददे ख़ुदा ईअं आहे ईअं थिए थो, सभिनी खे अलाह करीम ॾे थो क़यास थिए थो ईअं थिए थो, थियो पवनि सभु सणायूं ईअं थिए थो, सणायूं सभु थियनि थियूं ख़ुशि थिए थो ईअं थिए थो, दुनिया में सभु दुनिया जा कम थियनि था ईअं थिए थो, दिलि मन जूं आसूं उमेदूं पुॼनि थियूं ईअं थिए थो, हर शइ जी मुक़ररु हद थींदी आहे ईअं थिए थो, ॾुख सुख जी बि मुक़ररु हद थींदी आहे ईअं थिए थो, हाणे तुंहिंजा ताक़ीद ॾुखनि जा ॾींहं ख़तमु सुखनि जा ॾींहं शुरू थियण वारा आहिनि ईअं थिए थो, हाणे तुंहिंजा ताक़ीद ॾुखनि जा ॾींहं ख़तमु सुखनि जा ॾींहं शुरू थियण वारा आहिनि ईअं थिए थो, ताक़ीद चयो सुखियुनि ॾींहंनि में सभु को गॾु ईअं आहे, ॾुखियुनि ॾींहंनि में ॾे कोन थो केरु सॾु ईअं आहे, सुखियुनि ॾींहंनि में पंहिंजा त पंहिंजा यार दोस्त पंहिंजा आहिनि ईअं आहे, ॾुखियुनि ॾींहंनि में घसई मटायो वञनि ईअं आहे, कॾहिं किथे मिलंदा चवंदा आहिनि कम घणा आहिनि ईअं आहे, ईअं लवाए हलिया वेंदा ईअं आहे, सम्झंदा मता रुपया पैसा न घुरे पंहिंजा गॾु आहिनि ईअं आहे, पंहिंजा गॾु आहिनि ईअं आहे, ॻाल्हाईंदा बि ओतिरो चवंदा तकिड़ा आहियूं ईअं आहे, तकिड़ा आहियूं आहे ईअं आहे, कम घणा आहिनि ईअं चई हलिया वेंदा असांखे बि कम आहिनि ईअं आहे, पंहिंजा गॾु ग़मगीन पंहिंजा गॾु ग़मगीन कॾहिं ख़ुशि कॾहिं उदास ईअं आहे,
पंहिंजा कॾहिं ग़मगीन कॾहिं ख़ुशि कॾहिं उदास ईअं आहे। शऊर चयो सवाबु घणो नेकीअ जे कम करण में आहे, सवाबु घणो भलाईअ जे कम करण में आहे, सवाबु घणो वॾनि जो अदब एतिराम नंढा प्यार करण में आहे, सवाबु घणो गुफ़्तगू नरमीअ सां करण में आहे, सवाबु घणो छो हन छंडिजनि कंहिं ते करण में आहे, सवाबु घणो अजाई कावड़ न करण में आहे, सवाबु घणो तनक़ीद भराए तमीर करण में आहे, सवाबु घणो माफ़ु करणु दर गुज़र करण में आहे, सवाबु घणो हिक ॿियनि सां प्यार मोहबत करण में आहे, सवाबु घणो मुसाफ़ो करणु दुआ सलाम करण में आहे, सवाबु घणो मुसाफ़ियो करणु दुआ सलाम करण में आहे। शऊर चयो ताक़ीद सुभाणे नमाज़ पढ़ण खां पोइ पढ़ 100 भेरा रोज़ानी इस्म मुबारक तूं पढ़। अल्लाह वल वहाब वल रज़ाक वल सलाम वल रहमान वल रहीम पढ़। अल गनी अल मुज़म्मिल अल मुज़ल्ल अल कादिर अल लतीफ़ वल अली अल करीम पढ़। तुंहिंजा सभु मुश्किल आसान थी वेंदा तूं पढ़, जेकी ऐं जे तकलीफ़ूं लही वेंदा तूं पढ़, तूं ख़ुशहाल थींदे ख़ुशहाली तूं पढ़। हिकु गिलास तोखे ॾियां थो उन में पाणी पाए पढ़, उन गिलास में पाणी पाईंदे इहो गिलास उॿरंदो तूं पढ़, उन गिलास में रोशनी थींदी पढ़ी पाण ते शुकारे तूं पढ़। ताक़ीद तूं ख़ुशहाल आसूदो थी वहीं, तुंहिंजे लाइ ख़ुशहाली ईअं थींदो तूं पढ़। ताक़ीद तूं ख़ुशहाल आसूदो थी वहीं, तुंहिंजे लाइ ख़ुशहाली थींदी ईअं थींदो तूं पढ़। 40 हरातियूं पाणीअ ते पढ़ी इहो पाणी तूं पी इहो फ़ाइदो थींदो। गिलास मां पाणी ख़तमु थींदो, गिलास मां रोशनी ख़तमु थींदी ईअं थींदो। तुंहिंजे सुखनि जे अचण जा ॾींहं शुरू थींदा ईअं थींदो, तुंहिंजा बाग़ खुली वेंदा ईअं थींदो, ॾुख लावा लही वेंदा ईअं थींदो, तूं मौजूदु शख़्सियत थींदे ईअं थींदो, तुंहिंजा ॿार बचा सभु ख़ुशहाल थींदा ईअं थींदो, ऐं मिठास विलायत रहां थो ईअं थींदो, तूं मूंखे इहो अहिड़ो सरबस्त अहवालु अची ॿुधाईंदे ईअं थींदो, तूं मूंखे इहो अहिड़ो सरबस्त अहवालु जे अची ॿुधाईंदे ईअं थींदो। यकीन भलो घणो भलो वेसाउ आहे, यकीन जंहिंमें रखंदो इहो कमु थींदो आहे। यकीन ताक़ीद जे पको अहिड़ो इस्मनि मुबारकनि में थी वियो आहे। यकीन सां रोज़ानी राति जो इस्म मुबारक पढ़ंदो आहे। सुभाणे निमाज़ पढ़ण बैदि 100 भेरा इस्म मुबारक पढ़ंदो आहे। अल्लाह अल वहाब अल रज़ाक अल सलाम अल रहमान अल रहीम पढ़ंदो आहे। अल गनी अल मुज़ल्ल अल कादिर अल लतीफ़ अल अली अल करीम पढ़ंदो आहे। गिलास में पाणी पाईंदो आहे, उन गिलास में वाक़ई रोशनी थींदी आहे। उन गिलास में पियल पाणीअ ते शुकारे इहो पाणी पीअंदो आहे। पाणी ख़तमु कंदो आहे त रोशनी गिलास मां ख़तमु थी वेंदी आहे। हर रोज़ु ईअं कंदो आहे। पाणी पी ख़तमु कंदो आहे त रोशनी बि गिलास मां ख़तमु थी वेंदी आहे। हर रोज़ु ईअं कंदो आहे। ताक़ीद जे पहिरें ॾहे मुबारक पढ़ण सां अहिड़ो करशमू थियो, सिहत तंदुरुस्त, तबियत ख़ुशबाश हशाश बशाश थियो। भाॼी ख़रीद करे गाॾे ते रखी फ़रोख़्त करणु लॻो हुयो। होको ॾियणु रोज़गार बि थियो। इलाइक़े खां बि वाक़ुफ़ु थियो त उते जे माण्हुनि खां बि वाक़ुफ़ु थियो। नंढड़ो लाउड स्पीकर जे उन ते भाॼियुनि जा नाला टेप करे आवाज़ ॾिए थो। गुफ़्तगू नरमीअ सां करे थो, नफ़ो मुनासिबु वठे थो। लाउड स्पीकर ते आवाज़ ॿुधी इन मुक़ररु टाइम ते ग्राहक अचनि था, उन्हनि खे भाॼी ॾिए थो। ताक़ीद खां भाॼी वठण वारा हाणे ताक़ीद जो इंतज़ारु कनि था, उन्हनि खे भाॼी ॾिए थो। जहिड़ी शइ तहिड़ो मुल्ह ॾेती लेती सही दुरुस्त बहितरीन करे थो। अहिड़ी तरह सां ताक़ीद खे नफ़ो फ़ाइदो थिए थो। अहिड़ी तरह सां ताक़ीद खे नफ़ो फ़ाइदो थिए थो। ताक़ीद ॿिए ॾहे में इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ो इसरार थियो। ताक़ीद गाॾो छॾियो, चौक ते भाॼीअ जो दुकानु खोलियाई ईअं थियो। दुकान जो भाॼीअ जो
ताकीद जो भाॼीअ जो दुकान खोलण सां नफ़ो थियो, माण्हुनि सां दुआ सलाम ख़ुशहाल थियो, ॿारनि खे स्कूल में पढ़ण लिखण लाइ दाख़िलो कयाई, ईअं थियो। पुटु रोब ऐं धीअ सादगी बाक़ाइदगीअ सां स्कूल पढ़ण वेंदा हुया, ईअं थियो। घर जे लाइ फर्नीचर वरिताई, ईअं थियो। जो नओं घर ख़रीद करण जो इरादो कयाई, ईअं थियो। परखियाई सम्झियाई भाग नसीब वरियो आहे, ईअं थियो। ताकीद हाणे उमेदगीअ जूं ॻाल्हियूं करण लॻो, ईअं थियो। ताकीद हाणे उमेदगीअ जूं ॻाल्हियूं करण लॻो, ईअं थियो। ताकीद जो 3 ॾहे में इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ो इसरार थियो। ताकीद आलीशान घर ख़रीद कयो, उन में फर्नीचर रखियो, जदीद क़िस्म जो सामान शयूं वरितियूं, उन घर में रहियो। वॾो पंहिंजो दुकान ख़रीद कयाई, उन ॾे भाॼी फ़रोख़्त कयो। हमेशह ताकीद खे साथ ॾिनो ऐं घर खे संभालियो। रोब ऐं सादगीअ खे तवजो ॾिनो, उनखे संभालियो। प्यार मुहबत सां अहिड़ो रवैयो पाड़े वारनि सां कयो, पाड़े वारनि जो मुक़रब शख़्सियतूं थी पयूं, ईअं थियो। मौजूद शख़्सियतूं थियूं, पाड़े वारनि बि अहिड़ो इज़त एहतराम कयो। ताकीद हमेशह चयो जीअं शऊर चयो, ईअं थियो। ताकीद हमेशह चयो जीअं शऊर चयो, ईअं थियो। ताकीद जे 4 ॾहे में इस्म मुबारक पढ़ण सां अहिड़ा इसरार थिया जो घणियूं बरकतूं थियूं, घणई नेमतुनि में इज़ाफ़ा थिया। रोज़गार में अहिड़ो त इज़ाफ़ो थियो जो ॿिया मज़दूर बि रखिया। उन्हनि मज़दूरनि जी ताकीद किफ़ालत करण लॻो, ईअं उहे बि सराह थिया। पंहिंजीअ लाइ बि पेजारो गाॾी वरिते, ॿारनि लाइ बि अहिड़ा थिया। ताकीद वाक़ई मौजूद शख़्सियत थी वियो, दुख ॾोलावा लही विया। ताकीद पुरस्माद थियो, माण्हू बि एतबार करण लॻा। तक़रीबन सहूलतूं आसानियूं थियूं, ख़ुशहाल थिया। ताकीद हाणे शऊर सां मिलण लाइ मिठास विलायत वञण जा इरादा कया। ताकीद हाणे शऊर सां मिलण लाइ मिठास विलायत वञण जा इरादा कया। अल्लाह साईं जे इस्म मुबारक पढ़ण सां बरकत थिए थी। बरकत बिस्मिल्लाह रहमान रहीम जे चवण सां थिए थी। या वहाब या रज़ाक जे इस्म मुबारक पढ़ण सां बरकत थिए थी। दुख ॾोलावा लहनता रिज़्क़ रोज़ीअ में बरकत थिए थी। बरकत या सलाम या गनीअ जे इस्म मुबारक पढ़ण सां थिए थी। सरहोट जे ॾो ख़ुशी मिले थी, बरकत थिए थी। बरकत या गनी अल मुज़ल जे इस्म मुबारक जे पढ़ण सां थिए थी। या अल क़ादिर या लतीफ़ जे इस्म मुबारक पढ़ण सां थिए थी, बरकत थिए थी। ख़ुशि थिए थो, ख़ुशहाली थिए थी, बरकत थिए थी। बरकत या अली या करीम जे इस्म मुबारक पढ़ण सां थिए थी। बरकत या अली या करीम जे इस्म मुबारक पढ़ण सां थिए थी। ताकीद चालियो इस्म मुबारक पढ़ी मिठास विलायत आयो। निबड़त सां शऊर सां मिलियो, समूरो अहवाल ॿुधायो। शऊर चयो, मूं तोखे चयो, हिमत बंदो मदद ख़ुदा, तो हिमत कई तो कमायो। ताकीद चयो, मुंहिंजो औलाद रुब सादगीअ जो थिए भाग नसीब, उन जो सुठो सवायो। नौकरियूं मिलनि किन भलियूं शादियूं, मुंहिंजो इहो आहे रायो। शऊर चयो, ईअं थींदो जीअं तो आहे ॿुधायो। नौकरियूं मिलंदई भलियूं, सुठे अदा शादियूं कंदा, भाग नसीब बि थींदो सवायो। ताकीद चयो, उन लाइ मूंखे इस्म मुबारक पढ़णो पवंदो, इहो ॿुधायो। शऊर चयो, हे इस्म मुबारक इहो ई पियो पढ़, मूं तोखे ॿुधायो। थींदो भाग नसीब भलो, नौकरियूं भलियूं मिलंदी, थींदो लायो सजायो। थींदो भाग नसीब भलो, नौकरियूं मिलंदी, थींदुनि लायो सजायो। शऊर जे बंगले ते बेशक नाले हमरा रहे थो। उन बेशक चयो, अणॼाण नादान खे बि टोल दानाव बनाए थो। कदुरदान बि अहिड़ो ॼण अनमोल दानाव बनाए थो। ऐं पखियुनि खे बि खाराए वरी अहिड़ो ॼण ॿोल दानाव बनाए थो। नेकुट फुज़ूल ख़र्ची न करणु, अहिड़ो गुण कंट्रोल दानाव बनाए थो। ॾाओ आहे त ढोलण खे बि अहिड़ो ढोल दानाव बनाए थो।
ईमानदारीअ सां करणु अहिड़ो सही नाप तोल दाना बनाए दो दे तीले तीले खो चोखो करणु विचूड़ चौसोल दाना बनाए दो साफ़ गो नरमी गुफ्तार अथनि अहिड़ो ॼण महमूल दाना बना